रोजे जो बदलो जो रब पाण नबी से फरमा जो को मिस्कीन उम्मत के रोजो खोलाइंदो चावरन जे मुठ ते खीर जे चुके ते मानी जे गिरह ते मिठे पानी ते खारक ते साहबा जो से वो न होजे फरमाए जे फिके पानी ते ढुक ते मुझे उम्मत के रोजो खोलायो क़यामत दी मोहम्मद करीम नबूवत जे हथन मुबारकन सा अब हौज कौसर पियारी नमाज तेस ते उन्हीं न लगन जिस ते जन्नत में न रवानो थी रखंदो रोजा क़यामत जो ॾींहुं थींदो हिसाब किताब शुरू थींदो अमल तुरंदा हिकिड़ो माण्हू ईंदो रब मुंहिंजो हिन ॾे हिसाब छा थींदो हिन महमूद ॾे दफ़्तर खुलंदा हिसाब मूंखे वठी ॾे अल्लाह ताला चवंदो नेकियूं कटे इन हाफ़ साहब खे ॾियो ये तो चए तो मुंहिंजो हिसाब नेकियूं हिन जूं कटे ॾींदा वरी हे ॾाढ़ीअ वारो ईंदो मुंहिंजो हिसाब अल्लाह ताला चवंदो नेकियूं कटे ॾियो वरी 3 नंबर में हे शींहुं ईंदो जलसे कराइण वारो मुंहिंजो हिसाब अल्लाह ताला चवंदो तो मुझे बाने जूं नेकियूं खत्म थी गयूं बाकी बचो 10 रोजो इन रोजे मां तोखे कुछ न मिलंदो इहो रोजो मां अल्लाह जे लाइ ये जेका भुख न काटी थई या मुंहिंजे करे काटी थई तोखे कुछ न मिलंदो इन शींहं खे रब चवंदो इन जे ख्याल मटण जे लाइ मथे त छा थो नज़र अचे चवंदो सोन जूं माड़ियूं सुभान अल्लाह कर हे मिसाल तो ॾियां ईअं न त सुबुह जी कुलुगी थी हिन जी वठो त मौलवी चई आबा क़ुरान जे अॻियां समझ ॼाए हिन खे चवंदो मथे नज़र कर माड़ियूं आहिनि खीरनि ऐं माखियुनि नारियूं आहिनि फीहिमा ऐना तजरिया फबे आई आला ए रब्बी कुमाद कज़बा खीरन माखिलियूं नारियूं जुआन बाग बीठान जंजू पाड़ा मथे दामा हेठ जूं लड़किन इतों जे बागन जूं पाड़ा हेठ जेके जन्नत में न उन जूं पाड़ा मथे दामा हेठ लड़कन इया तकलीफ भी मां कुरान वारे रोजा तक न दी ॾाढा चओ सुभान अल्लाह हे चवंदो साईं मूंखे हिसाब तू न वठी ॾे केरु वठी ॾींदो अल्लाह ताला इन जे ख्याल खे मटींदो चवंदुसि मथे ॾिस छा थो नज़र अचे चईं माड़ियूं भी आहिनि बाग भी आहिनि मेवा भी आहिनि नारियूं भी आहिनि इहो छा आहे हे शींहुं चवंदो छा आहे अल्लाह ताला चवंदुसि इहा थी मुंहिंजी जन्नत जंहिं जन्नत रब चवंदो हा जैसे मूं वटि अमल कोन्हनि इहा मूंखे जन्नत कीअं मिलंदी अल्लाह चवंदुसि मुंहिंजी रहमत कुशादी आहे किनारो ई कोन्हे तोखे जन्नत मिली सघे थी साईं कीअं जंहिं मुंहिंजे हिन बहाने खे तूं माफ़ कर त मां तोखे जन्नत ॾियां हे चवंदो साईं मां माफ़ कयो हिन खे चवंदो तूं भी जन्नत में वञ हाणे हिन बहाने खे चवंदो घबराए न नेकियूं खत्म थी वई बाक़ी रोज़ो बचो थी आद रोज़े जे करे तोखे भी जन्नत में रवानो इहो
थी रोज रखन लो सदको सोने अली तो वना हसन हुसैन बीमारन बास के अल्लाह मां हसन हुसैन के ठीक कर त तुझे नाले ते 3 रोजा रखन घणा रे बेरे नी रोजो रखियो अम्मा फातिमा जवन जे अटे जी मानी बजाए आई इन मानी में मजो के जो न हुंदो जेंगे अम्मा फातिमा जा हथ मुबारक लगे हर एक जे आडो ताम जो भांगो रखियो इफ्तारी जो टाइम आओ दरवाजो खड़क्यो पुट दिसता सन केरा बाबा मिस्कीन आयो यो मुझो भांगो नियम मिस्कीन के बाबा मोकल दो तो मां पंजो भांगो भी जा दे तू असा छा चवंदा से घर सागो आ तू छो थो दे हया सखावत सिकड़ी दी त आल बैत जे घर कोन थी बई भांगा खयूं तो अचे इते सुनो सैन तो जवे अदा मुंजा वडा भा हे मुंजो भांगो भी मिस्कीन के मां भी दबाबे अली जो बच्चो इते अम्मा फातिमा दी जय हसना शहजादा बाबे मोहम्मद जा दत्तू जा मोहनान जड़ी अबू मुझो सखियो तो मां भी दौलनी ल्याणी हे मुझो भांगो भी मिस्कीन के चारई भांगा खयूं दो इते हजरत बीबी फिजा जे गाली सैनी खातम्यानी उआ दी जे सोना सना दे दमोट हे मुझो भागो मी मिस्कीन के दे मदा दुनिया जवे अली जो घरानो सखिया पर अली जा गुलाम भी सखी दी अल्लाह मुझो भागो भी मिस्कीन के दे बेरे दी मिस्कीन कराई बेदी यतीम ट्रेंडी कई दी हेडो रब कुरान जी आयत सोने अली जे शान में नाज़िल जिब्रील ये आयत खणी वन मुझे सोने नबी दे अली के चो तो वाह जो सखावत वयुतिमून दाम अला हुब्बी मिस्कीन व यतीम व असीरा कुरान हकीम कुरान अजीब कुरान मजीद कुरान अजीम वलकद आतैना उनके वठिया अब्दुल्ला के जे मौलूद जया एडे हुंदी कमरे में या एडे गाड़ी दे आ वठी आए तुम भी फकीर सुभान अल्लाह वलकद आतैना कंदो अरे जद दुनिया की ताकत खत्म थी उते सुभान की ताकत शुरू थी या सुभान की ताकत जे महबूब के मेराज करायो या सुभान की ताकत जे 40 दिन जे दुबुरे पैगंबर के मच्छी जे पेट में बाहर कड़ी जमीन ते आने वरी नबूवत लराई या सुभान की ताकत जो मलाइकन के हजरत आदम अलैहिस्सलाम मुनाजरे में मारे हो जो मलाइक प्याजन कालू सुभानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम जो अंदर चढ़ो सुभान जी ताकत
अरे अबू जेल वाला ने इतराज वता मेरा के जो के तो बैतुल मुकद्दस में इमामत कराई तई रस्ते में सिद्दीक मिले के बुध पाण वाले यार जो गालियो ये तो मेराज दे वहां मक्को पार मदीनो पार बैतुल्लाह पार तूर सीना पार आसमान क्रॉस करे अर्श के क्रॉस करे रब सा मिली मां मोहम्मद मोटी आन वजू वारो पानी भी हले पियो दरजो कड़ो भी लुटे पियो बिस्तरो भी गरम ये केर तो जे तो वारो यार मोहम्मद करीम तो जवई तो सुनो सिद्दीक तो जे अबू जहल जे नबी तो जवई तो सच दो हाँ सच तो जे ये इस तरह को बैतुल मुकद्दस में नबी ने इमामत कराई उनमें दरियों घणियों दरवाजा घणा रोशनदान घणा दसे तो मनींदा से सुन्नत ना हुजूर जे रब अबू जहल वारा ही ता चवन के पैगंबर गणती न कर मां जो वे तो मेराज भी मां करायो दवाई मदद भी मां कंदो मां चें सवालन जा जवाब किए दिया के अबू जहल के जाओ सवाल कंदो वन तो जवाब दींदो वञा सही किए दिया के बैतुल मुकद्दस जो नक्शो अगियो तो बियारे जाए वो सवाल कंदा वञन तो जवाब या ताकत थी सुभान अर्ज पे कन वो काफर अथी याद विसरी वई न्याणी अथी आयो नबी सैन ने 3 महीना सफर में तो वञा हुजूर जे घर वारन के इन जी खिदमत कयो सही आज 2 महीना गुजरिया वो काफर आयो न्याणी हुजूर जे हाजिर सुभान अल्लाह जो ए टाइम थियो अन्या रमजान ते भी न गलायो ओडे भी गलाइनो सुभान अल्लाह हाजिर पोयों को ट्रैक्टर का आया मारे गन्ने दर्द सा रब जे फजल सा दो गलाया मां कुराड़ो तगारी ते भी को नबी आरे तगारी हेडे तमा हेडे सजो कमाल हिन जो मां जलसे में जग पानी जो कलाक में पीनो कुराड़ो और रमजान में जुम्मन ते तकीर 1.5 कलाक तो क्या या रमजान की बरकत रोजे जदी हित न तो रब छड़े उते की अल्लाह काफर दो जे न्याणी हुजूर जे हाजिर इन कुरारे के निंद्र थी हाजिर न्याणी के जे अबो आयो थी बुध बुध न्याणी जा खुशी में गोड़ा वही अबे जो नालो जे बाबो आयो जे हाँ अबे छोटी रोए मुसलमान जे नबी तंग कयो थी छोटी रोए जे बाबा मुझो दवा गुबनाओ छड़े भी पाण वई एड़े जवान जड़े इखलाक एडो जो दुश्मन भी दोस्त दादी पौने मजो तदिया जदी दुश्मन तारी बदरे यो असान जो नबी एड़े जवान वट जड़े हो जिंजे चेहरे ते दीदार करन ला डोलन जा डोला मानू दाज जंद्र सुनो कोने जे रब मोहम्मद करीम जे चेहरे में चमक रखी पीउ के जी बाबा एडे जवान वट जड़े
नंढे को जवानी तई तो वटा हयाती गुजारी दम एडो कुछ न गुजारियो दम जेके बमईना रहमतुल्लिल आलमीन वट खुश गुजारिया दम ये ज्योति रोए ये इन करे दी रोआ तकड़ करे आयो है तो जो दट्टन महीना न गाऊं बाद में इनम ये जल्दी करे आयो है तकड़ करे तड़ी दी रोआ बाबा मां तो फैसलो करे चुकी आए जे जान वट मां के छड़े आए अगे हिन दर तो न वेंदम जेस ताईं कलमो पढ़ी मुसलमान न थींदस अल्लाह अकबर न्याणी जे अब्बे जे भले लफ्ज बुधा रोई जे बाबा मां मुसलमान जन जो फैसलो क्यों आ तू भी कलमा बड़ी मुसलमान थी तो बई बाय गुम जीवन अब जो न्याणी वाह जो लफ्ज गलाया थी हल दबई कायनात जे सरदार वट कलमो पढ़ी अली मुसलमान अदा बन इहो थी असांजो नबी जे परावन के पंजो असां पंजन के धिका ॾियूं न्याणी न थी वणाई बंगला कारियूं पेजारा दुकान कारखाना पुट जे नाले न्याणी के कपड़न जो जोड़ो न ॾे